लतीफ़ साईं फरमायो त अवल अला अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी जेका जहान जी जोड़ जेका जोड़ऊं थी आहे ऐं जेका काइनात आहे ख़ुदा जी उनमें अलाए छा छा आहे इहो त जेको असां सम्झां थो त हज़ारे साल बि जेकर इंसान खे लॻी वञनि त उनजो मंझि इंसान लही नथो सघे। ऐं अॼु अचो त तव्हांखे पंहिंजो चैनल जो जेको तव्हांखे तारीफ़ करायां कि असांजो चैनल जेको तव्हांजो चैनल जेको अंब गोपांग ऑफिशियल जे नाले सां फ़िलहालु असां इहो शुरू कयो आहे। जेके बि ॿकरियूं असांखे मिलियूं लतीफ़ साईं फरमायो त जे मासो मिड़ई माल त पूॼारा पुर थिए। हीउ जेको इल्मु जो असांखे जेको मासो जेको मिलियो आहे जेको रती जेका मिली आहे इन ई असांखे पुर करे छॾियो आहे। असांजो मक़सदु ई इहो आहे जेका बि असांजी ॼाण आहे इहो असांजी कोन्हे का, इहा इंसान ज़ात जो हिकिड़ो मुसलसिल जेको सांदह जेको आहे सो ई आब रवां जेको आहे आब जू ऐं जेको इल्मु जो दरिया जेको वहंदो रहियो आहे। हीअ इंसान ज़ात जा अॼु ॾींहं ताईं जेके तजुर्बा ऐं जेके मुशाहिदा आहिनि जेतिरा बि असांखे सम्झ में आया आहिनि असीं अकुल कुल न आहियूं, असीं जुज़ आहियूं। जेको ख़ुदा जो जेको अकुल आहे जेको इल्मु आहे जो रूह आहे उनजी जेका वही आहे उनजी जेकी काइनात आहे उनजो जेको इल्मु आहे जेको असीं उनजी रती आहे। पर उहा जेका रती आहे उहा तव्हांजी उहा गॾियल मिल्कियत आहे। ऐं उहो इल्मु जेको आहे जेको बि आहे अलाह साईं जो इल्मु हीअ सॼी काइनात जो इल्मु हीअ तजुर्बा हीअ मुशाहिदा उहो सभु जेको बि आहे तव्हांजी अमानत आहे तव्हांखे ॾियणु चाहियूं था। उन लाइ वॾो वॾो सोर्स असांखे जेको आहे सो हीअ असांखे इंसान ज़ात खे जेको मिलियो आहे कम्युनिकेशन जो, हीअ इंटरनेट जे वसीले हीअ मोबाइल जे वसीले हीअ कम्युनिकेशन जे वसीले असीं सॼी दुनिया ते असीं जेको आहे हक़ जो पैगाम पहुचाए सघूं था ऐं सॼी दुनिया खे ॻंढे सघूं था, सॼी दुनिया खे हिकिड़ी वहदत में असीं पहुची सघूं था। उनजे लाइ आउं सम्झां थो त असांजो जेको क़िबलो जेको आहे ऐं क़ुरान ऐं लतीफ़ खां वधीक ॿियो को बि कोन्हे को। असीं कलाम पाक जो ही क़ुरान जो ऐं लतीफ़ जो जेको इल्मु आहे जेको या उन खां सवाइ असांजो जेको क्लासिकल जेको ख़ासि करे जेको सिंध जो जेको इल्मु आहे ऐं उन में जेके सिंध जा असांजा वॾा आलिम अदीब ऐं जेके शाइर थी गुज़रिया आहिनि इहे सुजान ऐं रोशन ख़्याल माण्हू थी गुज़रिया आहिनि जीअं ख्वाजा मोहम्मद ज़मान हज़रत सुल्तान औलिया आहे, शेख अब्दुल गिरोड़ी आहे, शाह करीम आहे, लुत्फ़ुल्लाह कादरी आहे, न्यू इनायत रिज़वी आहे, काज़ी कादन आहे, सचल आहे, सामी आहे, हमल आहे। तो अॼु जा जेके बि जेके शाइर आहिनि असांजा इनकलाबी सुजान शाइर शेख अयाज़ खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके नौजवान शाइर आहिनि उन्हनि सभिनी जी जेका सिहतमंद सुठी ऐं सघारी जेका शाइरी आहे उनजी सिलेक्शन कंदासीं त सॼो ज़िंदगी जो फ़िलसफ़ो दुनिया जो इल्मु त पाण कोन पढ़ी सघंदासीं, पाण सिलेक्शन कंदासीं। इहे जेके सभई जेके वॾा माण्हू आहिनि दुनिया जा जेके बि जेको आहे यूरोप जा हुजनि, मशरिक़ जा हुजनि, चीन जा हुजनि, रूस जा हुजनि, जेके बि माण्हू दुनिया जा वॾा आलिम आहिनि उन्हनि जेको बि जेको आहे पंहिंजे ज़िंदगी जो तजुर्बो ऐं मुशाहिदो जेको माणियो आहे उनजो रूह जेको असांखे जेको आहे फ़िलसफ़े इल्मु जी सूरत में ॾिनो आहे उहो इल्मु असीं तव्हां ताईं पहुचाइणु चाहियूं था। अलाह साईं तव्हांखे इल्मु बि ॾिनो आहे, दिमाग़ बि ॾिनो आहे, अकुल बि ॾिनो आहे, हयाती बि ॾिनी आहे, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। हूअं बि जेको आहे ख़ुदा फरमायो आहे त ला इकराह फी दीन, हीअ असांजे दीन में जबर, जॾहिं ख़ुदा जे दीन में जबर कोन्हे को त इंसाननि जे दीन में उन्हनि जे मज़हब में उन्हनि जे रविश में उन्हनि जे तरीक़े में बि जेको आहे जबर न हुअणु खपे। हीअ असांजो जेको इल्मु आहे इहो प्यार मोहबत ऐं इश्क जो जेको आहे सो इल्मु आहे। हीअ जेको आहे सो शांती, हीअ ख़ुशहाली ऐं सलामती जो जेको आहे सो इल्मु आहे, न्यापो आहे, इहो असीं सॼी दुनिया खे ॾियणु था चाहियूं। इनजे लाइ असां जेको आहे सो हीउ चैनल जेको आहे सो क़ाइमु कयो आहे। हिन चैनल जे मार्फत तव्हांखे जेको आहे सो एंटरटेनमेंट जूं जेके ख़ूबसूरत शयूं हूंदियूं हीअ असांजो जेको कल्चर आहे सिंध जो, असांजो सिंध जी जेकी फिलासफ़ी आहे, हीअ सिंध जी जेका सूंहं आहे जेका असांजी धरती जी उन खां तव्हांखे जेको आहे सो आगाह कंदासीं
ऐं ॿियूं अहिड़ियूं अणगण ॻाल्हियूं आहिनि जेके असीं नथा ॼाणूं ऐं उहे बि असीं हासिलु कंदासीं। टैगोर तमामु दुनिया जो वॾो शाइर आहे, कवि जसीमुद्दीन दुनिया जो वॾो शाइर आहे, कबीर दास तमामु वॾो शाइर आहे, या दुनिया जा ई जेके वॾा जेके शाइर जेके यूरोप जा, उन्हनि सभिनी जो जेको इल्मु आहे, उन्हनि सभिनी जी जेकी शाइरी आहे, उन्हनि जो जेको विचूर आहे, उन्हनि जो जेको रूह जेको आहे, जेको असांजी ज़िंदगियुनि खे गरमाए सघे, असांजे समाज खे तब्दील करे सघे ऐं असांखे तरक़ी जूं ऐं असांखे तमीर जूं राहूं जेको असांखे ॾसे, उहो सभु इल्मु जेतिरो बि असांजे वस में हूंदो, जेतिरो बि असांजो हथु पुॻो, जिते बि असांजी बांह पुॻी, उहो खणी जेको आहे तव्हांजी झोली में विझंदासीं। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हिन जहान खे कीअं था महफ़ूज़ करियो, कीअं सुख ऐं सलामती जो जेको आहे सो माहौल था जोड़ियो। उन में ही फ़क़ीर बि तव्हां सां गॾु हूंदो। ईअं सिंध जी अॼु जी जेका सूरत हाल आहे, असांजी पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे, उन में ॾाढो जेको आहे सो माण्हू बुख बदहाली ऐं बेरोज़गारी जे परेशान आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जे बि दर्दनि जूं जेके कहाणियूं आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि जे दर्दनि ऐं दरमाननि जे लाइ जो दरमान आहे जेको, या उन्हनि जो जेको इलाजु आहे, उहो बि लतीफ़ साईं खां ॿुधाईंदासीं। ऐं पोइ ईअं न थिए सुभाणे असांखे ईअं चवणो पवे त पाड़े वेझ हुआ तामूं मूल न पुछिया। माना ही हकीम आया हुआ, डॉक्टर आया हुआ, असीं बीमार बि हुआसीं, पर असां कॾहिं बि जेको डॉक्टर वटि कोन वियासीं, न को उन्हनि खे ॿुधायोसीं उन्हनि खे असांजो हाल ख़राबु आहे। माण्हू खे एतिराफ़ करिणो पवंदो। पाड़े वेझ हुआ तामूं मूल न पुछिया, तेला ई पिया मोरी सर अखियुनि में। इहे न उनखां अॻे जो असांजे अखियुनि में सर मोरी पवनि ऐं असीं ॾिसी न सघूं, उनखां अॻे अचो जेको आहे इल्मु सिखूं ऐं इल्मु पिरायूं ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेको आहे ॿार पैदा कयूं। महिरबानी तव्हांजी, ऐं तव्हांखे दरख़्वास्त कंदासीं तव्हांजो पंहिंजो चैनल लाइ, इन चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो, पंहिंजे दोस्तनि खे चओ त उहे बि सब्सक्राइब कनि। उहो इन लाइ त जीअं असांजी जेको बि ॿेड़ी चूंडी जेका आहे, हीउ जेको बि अलाह जो अलाह जी काइनात जो इल्मु आहे, उहो जॾहिं तव्हांखे ॾियणु चाहियूं त तव्हां ते आसानी सां पहुची सघे, जेके तव्हां सब्सक्राइब कंदव। ऐं उनजो बि शर्त इहो न आहे त हरू ज़बरदस्ती अलाह जो पैगाम आहे, लतीफ़ जो पैगाम आहे, या असां फ़क़ीरनि जो पैगाम आहे, उनजे करे। हा, तव्हां ॾिसो हिकिड़ो दफ़ो, जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांखे वणे थो, तव्हांजी ज़िंदगी जे लाइ सफ़र लाइ लाभाइतो आहे, त पोइ तव्हां हुनखे ज़रूरु जेको आहे पंहिंजो कयो। हुनखे सब्सक्राइब जो मतिलबु आहे हुनखे पंहिंजो कयो, क़बूल कयो, त जीअं घटि में घटि असां जेको आहे पाण में गॾिजी सघूं ऐं ज़िंदगी जो जेको सफ़र आहे जेको आहे असांजो आसान थी सघे। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, जेके तव्हांजो साथ रहियो, जीअं असांजो सफ़र जेको आहे उनजी घड़ी घड़ी पल पल विख विख तव्हांजी आहे। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। जेॾो तुंहिंजो नाम बाज ओॾियाई मङा, रेत में रे टूणी छपर तूं छा, कुजाड़ो कहां तोखे वारो सभु। महिरबानी तव्हां।